वेलकम बैक डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आया अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में ॾिसंदासीं कुछ मज़ीद ऑप्शंस के। मां हिन शयुनि खे ख़त्म कयां थो। डियर स्टूडेंट्स, जेकॾहिं असीं चाहियूं त हिन टोटल प्राइस मां वधि में वधि रक़म घणो आहे ऐं घटि में घटि रक़म घणो आहे, इन जे लाइ फार्मूलो यूज़ कंदासीं बराबर MAX लिटिल ब्रैकेट स्टार्ट। सिर्फ़ हिननि खे सिलेक्ट करणो आहे। यादि रखो, टोटल खे सिलेक्ट नाहे करणो। एंटर। सॉरी, परसेंटेज तरह डेफिनेट करणो आहे। वधि में वधि रक़म ही आहे ऐं घटि में घटि जे लाइ बराबर MIN लिटिल ब्रैकेट स्टार्ट ऐं हिन सभिनी खे सिलेक्ट करे जस्ट एंटर प्रेस कंदासीं। ॾिसो त घटि में घटि जेको रक़म आहे उहो तव्हांजो 0 आहे। उनखां बाद जेकॾहिं असीं हिनखे कलराइज़ ग्राफ ॾियूं पंहिंजी वैल्यूज़ खे सुञाणण जे लाइ, त इन जे लाइ कंडीशनल फॉर्मेटिंग में अची डेटा बार्स हिते मुख़्तलिफ़ तव्हां कलर्स रखी सघो था। इन कलर्स जो मक़सदु आहे जंहिंजो रक़म वधीक हूंदो, वैल्यू ज़्यादा हूंदो, उनखे उन हिसाब सां कलर्स हूंदो। जंहिंजो वैल्यू घटि हूंदो उनखे कलर घटि ईंदो। यानी कि इहा सुञाणप जे लाइ हिकिड़ो बिल्कुलु ईज़ी वे आहे। उनखां पोइ स्टूडेंट्स, जेकॾहिं असां हिननि खे आइकॉन्स वग़ैरह सेट कयूं पंहिंजे स्टाइल जे लाइ, ही आइकॉन्स भी तव्हां सेट करे सघो था। उनखां पोइ आहे फॉर्मेट टेबल्स। यानी कि कंहिं बि आइटम्स खे, कंहिं बि प्राइस खे जेकॾहिं तव्हां हाइड करणु चाहियो था, यानी कि तव्हां फिल्टर्स ऐड करणु चाहियो था, उनजे लाइ फॉर्मेट टेबल्स में अची को बि डिज़ाइन चूज़ करे सिर्फ़ तव्हां उनखे सिलेक्ट करे एंटर कंदो। ॾिसो फिल्टर्स अची चुका आहिनि। हिन फिल्टर्स में तव्हां क्वांटिटीज़ खे गाइड करे सघो था। ही आइटम्स आहे। जेकॾहिं मां आइटम्स मां CPU खे हाइड कयां, CPU खे अनचेक लगाए ओके करां, ॾिसो CPU तव्हांजी गायब आहे, लेकिन तव्हांजो टोटल्स वग़ैरह सेम ही रहंदो। इहा यादि रखो। मां इनखे वापसि कयां थो Ctrl+Z। उन खां पोइ स्टूडेंट्स, जेकॾहिं कंहिं बि कॉलम खे ख़त्म करणु चाहियो था, जस्ट सिलेक्ट करे राइट क्लिक करे डिलीट करे सघो था, या हितां बि डिलीट करे सघो था। कुझु शयूं हिते एक्स्ट्रा ॾिनल आहिनि जेके तव्हां शॉर्ट कीज़ जी मदद सां बि यूज़ करे सघो था, पंहिंजे माउस जी मदद सां बि यूज़ करे सघो था। उहो बाय जेकी आहे अॻिते हली करे ॾिसंदासीं। उनखां बाद में ॾिसूं जेकॾहिं तव्हां हिनखे को करेंसी स्टाइल हिननि खे ॾियणु चाहियो था, अगरि मां हिनखे करेंसी स्टाइल ॾियां त तव्हां करेंसी स्टाइल्स ॾेई सघां थो। अगरि मां इंग्लिश US रखां, ख़ासि ही ऑप्शन ईंदो आहे, पॉइंट खां पोइ 0 आहिनि, ज़ीरोज़ खे वधाइणो आहे। ऐं हिन मां तव्हां डिक्रीज़ करे सघो था, हिन मां इंक्रीज़ करे सघो था। ॾिसो हिन मां डिक्रीज़, अगरि सभिनी खे ईअं ॾियणो आहे या इहा स्टाइल, जस्ट हिनखे सिलेक्ट करे तव्हां हीअ रखी सघो था। ऐं डिक्रीज़ कुझु मां घटाया आहिनि। अगरि कंहिं बि वैल्यूज़ खे तव्हांखे परसेंटेज खपे, अगरि मां 10 जो परसेंटेज मालूम कयां, जस्ट हिन ते क्लिक कंदुसि। ॾिसो अगरि हिनखे ख़त्मु करिणो आहे त तव्हां हिनखे ख़त्म बि करे सघो था। उनखां पोइ आहे स्टूडेंट्स, असांजो हिकिड़ो फार्मूलो आहे काउंट जे नाले सां। अगरि तव्हां हिते ॾिसो, मां कुझु वैल्यूज़ भी रखां थो। अगर मैं इनके बॉर्डर्स में बंद किया, सिलेक्ट करे सेंटर बॉर्डर्स ऐं ज़ूमिंग भी मैं वधाया। पहिरों ऑप्शन आहे बराबर काउंट, लिटिल ब्रैकेट स्टार्ट करे काउंट। अगर मैं इन सभिनी खे सिलेक्ट करे एंटर कंदुसि, मूंखे फ़क़ति मालूम करे ॾींदो त तव्हांजे हिन सभिनी सेल में नंबर्स वारा खाना घणा आहिनि, 1 ऐं ही 2। अगर सभिनी खे काउंट करणो आहे त पोइ फार्मूलो तव्हांजो थींदो बराबर काउंट A फॉर ऑल। नंढी नंढी शुरू करे तव्हां सभिनी खे सिलेक्ट करे जस्ट एंटर करे सघो था। ॾिसो टोटल 9 आहिनि। अगरि जेकॾहिं तव्हां ख़ाली सेल काउंट करणु चाहियो था, बराबर काउंट ब्लैंक एंटर कंदो। ॾिसो तव्हांजा घणा आहिनि, 7 खाना आहिनि। अगरि जेकॾहिं तव्हांजो को मखसूस आहे, मखसूस आइटम्स आहे, उनखे फाइंड कंदो। अगर मैं लिखा तो माउस CPU सेम माउस
माउस वो फार्मूलो थींदो बराबर काउंट 90 डिग्री शुरू करे पोइ तव्हां छा सर्च करणु चाहींदा उनखे डबल कॉमा जे अंदरि लिख दो माउस डबल कॉमा बंदि करे सिंगल कॉमा पोइ तव्हां सभिनीनि खे सिलेक्ट करे जस्ट एंटर कंदो तव्हांखे ॿुधाईंदो ॾिसो जो ही फार्मूलो ग़लति थो ॿुधाए अच्छा सॉरी वो काउंट इफ वारो फार्मूलो है लेकिन वो थोड़ो अॻिते आहे उनखे अॻिते हली करे ॾिसंदासीं काउंट उन खां बाद में परसेंटेज रिपोर्ट के ॾिसूं था इनके मां ख़त्म कयां थो डिलीट एंड कॉलम्स के भी ख़त्म कंदुसि हितां नो बॉर्डर ठीक है परसेंटेज रिपोर्ट लाइ तव्हां पहिरें खाने में लिखो सीट नंबर नेम ऑफ स्टूडेंट्स obtained marks out of and percentage ठीक डियर स्टूडेंट्स मां इनके डबल कॉमा कयां थो सो इन जे हेठि में मूंखे हिकिड़ो लिखणो आहे ऑप्शन राइट क्लिक करे इंसर्ट रो हाणे ॾियणो आहे त मैट ही जेको आहे परसेंटेज काई क्लास आहे फॉर मैट्रिक क्लास स्टूडेंट्स के डबल कॉमा सीट नंबर में को भी तव्हां लिखो नेम ॾियूं था ॾिसो मां हिननि खे डबल कॉमा कयां थो अच्छा अच्छा हिन में ॿी बि शइ तव्हां ॾिसो अञा बि कुझु मां वधीक ॿिया बि ऐड कयां थो obtained marks लिखा तो 586 ठीक आउट ऑफ मार्क्स सभी में 85 इनके सिलेक्ट करे सिलेक्शन रखो सब खां पहिरीं इनके सिलेक्ट करे मर्ज सेंटर बोल्ड एंड साइज भी तव्हां थोड़ी चेंज कयो इनके भी सिलेक्ट करे बोल्ड एंड मर्ज सेंटर फॉर सेंटर इन सभिनी के सिलेक्ट करे सेंटर पे रखदासीं हिननि खे सिलेक्ट करे जस्ट बोल्ड हिन जी साइज थोड़ी वधाईंदासीं ॾिसो डियर स्टूडेंट्स परसेंटेज लाइ मां तव्हांखे ॿुधायो ऑलरेडी फार्मूलो हुयो बराबर ऑब्टेन मार्क्स के ज़रब कंदो 100 सां एंड डिवाइड बाय टोटल मार्क्स सां एंटर कंदो बराबर ऑब्टेन मार्क्स के ज़रब 100 सां एंड डिवाइड कंदो टोटल मार्क्स सां जस्ट एंटर कंदो या तव्हां इनके सिलेक्शन भी ॾेई सघो था हाणे जो स्टूडेंट्स असांखे छा करिणो आहे त ही जेके इसजा नाला आहिनि हिननि खे सीक्वेंस में रखिणो आहे यानी कि तरतीब सां ए टू ज़ेड ए वारा मथे हुजनि ऐं ज़ेड वारा हेठि हुजनि सो इन्हनि जे लाइ असां इन्हनि खे सिलेक्ट करे ए टू ज़ेड खे यूज़ कंदासीं ए टू ज़ेड जस्ट इनके सिलेक्ट करे ए टू ज़ेड एंड सॉर्ट ओके कंदो ए टू ज़ेड करंट सिलेक्शन ॾिसो ही तव्हांजा अची आहिनि पर हिन में हिकिड़ो प्रॉब्लम आहे त ही वैल्यूज़ तव्हांजा चेंज न थिया आहिनि सो इन्हनि जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे तव्हां हिननि खे सभिनीनि खे सिलेक्ट करे ए टू ज़ेड हाणे ॾिसो ही तव्हांजा बिल्कुलु जंहिं नाले जा जेतिरा आहिनि परसेंटेज उहे बि तव्हांजा यानी कि सभिनी खे सिलेक्ट करे तव्हां छा कयो आहे ए टू ज़ेड ते रखियो आहे हाणे हिननि खे असीं बॉर्डर्स में रखी सघूं था select and all boxes अगर जो स्टूडेंट्स तव्हां इन शीट के पासवर्ड रखण चाहियो था राइट क्लिक करे प्रोटेक्ट शीट ते क्लिक कंदो
जेका पासवर्ड रखो ओके कंदो, दोबारा पासवर्ड एंड ओके। ॾिसो अगर पासवर्ड खे ओपन करणो आहे अनप्रोटेक्ट शीट ते क्लिक करे सेम पासवर्ड रखी एंटर कंदो। ओके डियर स्टूडेंट्स, लेसन में इजाज़त ॾींदा, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।